गोसपुर भरिसां बेगारी सिंध फीडर के 50 फुट खां वधीक लॻल घारो 10 कलाकनि खां पोइ बंदि कयो वियो आहे। आपाशी मलदारनि 10 कलाकनि जी कोशिशनि खां पोइ घारो बंदि करे वरितो आहे। केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल थियण सबबि अनाज, हंध बिस्तरा, खटूं ऐं ॿियो सामान लुढ़ी पियो। ॻोठाणनि जो चवणु हो त बंदनि जी कमज़ोर थियण बाबति आपाशी मलदारनि खे शिकायतूं कयूं वयूं, पर को बि खड़ तेल न निकितो। तंहिं सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया नासिरीन। तव्हांखे ॿुधाईंदासीं गोसपुर भरिसां बेगारी सिंध फीडर खे 50 फुट खां वधीक लॻल घारो 10 कलाकनि खां पोइ बंदि कयो पियो आहे। आपाशी मलदारनि 10 कलाकनि जी कोशिशुनि खां पोइ घारो बंदि करे वरितो आहे। केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल थियण सबबि अनाज, हंध बिस्तरा, खटूं ऐं ॿियो सामान लुढ़ी पियो। ॻोठाणनि जो चवणु हो त बंदनि जी कमज़ोर थियण बाबति आपाशी मलदारनि खे शिकायतूं कयूं वयूं, पर को बि खड़ तेल न निकितो, जंहिं सबबि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। ख़बर शामिल कयूं पिया गोसपुर भरिसां बेगारी सिंध फीडर के 50 फुट खां वधीक लॻल घारो 10 कलाकनि खां पोइ बंदि कयो वियो आहे। आपाशी मलदारनि 10 कलाकनि जी कोशिशुनि खां पोइ घारो बंदि करे वरितो आहे। केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल थियण सबबि अनाज, हंध बिस्तरा, खटूं ऐं ॿियो सामान लुढ़ी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त बंदनि जी कमज़ोर थियण बाबति आपाशी मलदारनि खे शिकायतूं कयूं वयूं, पर को बि खड़ तेल न निकितो, जंहिं सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे।